इन सिंध जी दिल कराची में गॾु थिया आहियूं। मां ख़ासि करे प्यारे भाउ डॉक्टर जब्बार खटक के सलाम पेश कयां थो, जंहिं पंहिंजे हिन सहाफ़ीअ जी मालिकी कई, वारसी कई ऐं अॼु ताईं उन्हनि सां बीठो आहे। असां जॾहिं खां ई रियासत क़ाइमु थी आहे, सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करण जे लाइ उन पहिरीं दहशतगर्द पैदा कया, जिन जो असां मुक़ाबिलो कयोसीं। उन खां पोइ हाणे उहे डाकू पैदा करे असांखे हिसाइण जी कोशिशि कनि था, असांजे वसीलनि ते कब्ज़ो करण जी कोशिशि कनि था, असांजे ॿेटनि ते कब्ज़ो करण जी कोशिशि कनि था। पर रियासत खे इहो यादि रखणु खपे त शहीद बशीर ख़ान कुरैशी शहीद थी वियो आहे, पर उन्हनि जा परिस्तार, उन जा साथी अॼु बि मौजूदु आहिनि। असां नसरुल्लाह गॾाणीअ वांगुरु, शहीद बशीर ख़ान कुरैशीअ वांगुरु हिन धरतीअ तां घोर थी वेंदासीं, शहीद थी वेंदासीं, पर असां कंहिं बि सूरत में पंहिंजे धरतीअ जो हिकिड़ो इंच बि तव्हांखे न ॾींदासीं। तव्हांखे यादि हूंदो त हीअ जेका इलेक्शन थी आहे ऐं उहे जेके डाकू पैदा कया विया आहिनि, उहे सरदारनि जा, वॾेरनि जा हथरादू डाकू आहिनि। इन्हनि डाकुअनि खे हथियार केरु थो ॾे? SMG जूं राइफलूं कहिड़ी फैक्ट्री मां अचनि थियूं? ड्रोन कैमरा उन्हनि खे केरु था ॾियनि? असांखे त हिन मोबाइल ते असांखे बलोचनि खे खंबियो वञे थो, पर हू धाड़ेल माण्हू मारे लाइव अचनि था। ऐं सभ खां शर्म जी ॻाल्हि हिन रियासत जे लाइ त माण्हू मारे उन जे लाश जा बि पैसा वरिता वञनि था। इहा रियासत आहे। रियासत खे माउ चओ था, पर उहा रियासत हिकिड़ी कातिल रियासत आहे, जेका सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करण जे लाइ डाकू पैदा करे असांखे हिसाइणु चाहे थी। असांजे कारकुननि खे, बलोचिस्तान जे माण्हुनि खे खंबियो वञे थो। उन्हनि खे ही कैम्प जेको मोबाइल आहे, उन रसीद ते तव्हां उन्हनि खे गिरफ़्तार छो नथा करे सघो? इहे डाकू सिंध खां अलावा तव्हांखे किथे नज़र अचनि था? पंजाब जे पने बॉर्डर मां हिकिड़ो पंजाबी खणी ॾेखारीनि त ख़बर पए डाकुनि खे त घणे बि सौ आहे। सिंधी खे तव्हां निंढड़का सम्झो था, सिंधियुनि खे तव्हां लावार सम्झो था, पर असां अॼु शहीद बशीर ख़ान कुरैशीअ वांगुरु ऐं नसरुल्लाह गॾाणीअ वांगुरु सिंध जी हिफ़ाज़त लाइ मैदान अमल ते आहियूं। असां चाहियूं था त असांजो बि मौत अहिड़ो थिए ऐं असां सिंध तां क़ुर्बान थी वञूं, पर असां हिकु इंच जी तव्हांखे न ॾींदासीं।